अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू ऐं मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, साईं अमर जलील साहब सां पहिरियों प्रोग्राम तव्हां ॾिठो। अॼु ॿियो प्रोग्राम आहे, असां हुन प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। साईं, हाणे ॻाल्हि इहा आहे त हलूं था 1927 में। इहे ज़रूरी आहिनि त इस तारीख़ जा तमामु घणा मोड़ आहिनि इम्पॉर्टेंट। साइमन कमीशन थी ठहे, पोइ साइमन कमीशन सां कुझु पाकिस्तान में हिंदुस्तान में कुझु लीडर्स कोऑपरेट कयो, कुझु न कयो। ख़ासि तौर ते कांग्रेस कोन कयो। पोइ हुननि पंहिंजूं रिकमेंडेशन्स ॿ ॾिनियूं। हिकिड़ी त भई जेको आहे सो राइट ऑफ वोट टू मोर पीपल। हाणे मूं तव्हांखे हिकिड़ो ज़मानो ॿुधायो त हिकिड़े ज़माने में माण्हू वोट जो हक़ु रुॻो उन्हनि खे हूंदो हो जिन वटि ढल जी रसीद हूंदी, माना टैक्स पेयर वोटर हूंदो। ठीकु। पोइ पाकिस्तान में इहो सिस्टम फेल थी वञे। पाकिस्तान मौजूदा पाकिस्तान में त टैक्स पेयर ॾियण जो त वॾे माण्हू खे रवाज ई कोन्हे, रस्म ई कान्हे। टैक्स ॾियण वारा केतिरा आहिनि। सो ख़ैर, पोइ वरी हुननि सोचियो ज़ाहिर आहे त हीउ जेको आहे सो हिन में एलीट क्लास थो अचे, पोइ कॉमन माण्हू खे इंक्लूड कयूं, छा कयूं, पर वॉट एवर हुन जा रिकमेंडेशन। ॿी रिकमेंडेशन जेका साइमन कमीशन ॾिनी त सिंध खे बॉम्बे खां जुदा कर, इहा थी वञे हुते। ठीकु। पोइ त ख़ैर वरी 1930 में जेको आहे सो राउंड टेबल कॉन्फ्रेंसिस थियूं, पर कांग्रेस ऑप्ट कयो क्विट इंडिया मूवमेंट खे। इन दौर ते पाण डिस्कस कयूं त पोइ वरी था हुन ते अचूं, ख़ासि तौर ते 36 खां पोइ या 36 जे दौरान। इहो 27 वारो मामिलो, इनखे थोरो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में ॾिसो। जॾहिं हमलावर पहिरियों गुज़िरियल प्रोग्राम में पाण कयो त अचनि था, जॾहिं त कमज़ोर जेके उन मुल्क जा माण्हू हिकदमि कन्वर्ट था थियनि। जीअं मुग़लनि जे दौर में तमामु घणा मुस्लमान थिया। ऐं छोजो बाबर आयो हो 8000 माण्हुनि सां। हाणे कैन यू इमेजिन 8000 माण्हू हेॾे हिंदुस्तान सां उहो करणु। त घणा माण्हू कन्वर्ट थिया। शेरशाह सूरी जे ज़माने में त एॾा माण्हू कन्वर्ट थिया ऐं वरी पाण खे ख़ान सॾाइणु शुरू कयूं। न त कन्वर्ट हमेशह शेख थींदो आहे, शेख हूंदो आहे। पर शेरशाह सूरी जे ज़माने में साईं कन्वर्ट थियासीं, फलाणो कहिड़ो ख़ान आहे, हेतिरो 4 फुटनि जो हूंदो, बिंदरो कारो, चवंदो मां ख़ान आहे। हाणे घणो करे अनटचेबल्स जेके आहे से घणा मुस्लमान थिया उन ज़माने में। पोइ जॾहिं फर्स्ट वर्ल्ड वार ख़तमु थी 1919 में, जेतोणीकि अजीब फतह ज़िंदगीअ में माण्हुनि खे मिले थी या कंहिं क़ौमुनि खे मिले थी, फतह जे बावजूदि हुनजी चेल चुटी थी पए, लुॾी पई सॼी ब्रिटिश एम्पायर। त ईअं लॻो पिए त हाणे हिन जो कमु ॾुखियो आहे, शायदि कॉलोनियूं छॾींदा। पर हिन पाण खे कंसॉलिडेट कयो पिए, छॾण जो उमेदूं अहिड़ियूं ॾेखारियूं कोन पिए। पर उते जेका मेजॉरिटी हिंदूज़ एलीट क्लास हिंदुस्तान जो, उन्हनि मूं हिकिड़ो ग्रुप ठहियो ऐं हुननि तासुर इहो ॾिनो त बाबा अंग्रेज़ हाणे वेंदो ऐं वेंदो त थी सघे थो वोटिंग कराए या पॉपुलेशन ॾिसी उनजे मुताबिक़ को फ़ैसिलो करे। तंहिंजे करे जेके असां खां अलॻि थी गुज़िरियल दौरनि में मुख़्तलिफ़ 300 सालनि में, 200 सालनि में, 250 सालनि में हिंदू जेके मुस्लमान थी विया आहिनि, उन्हनि खे कन्विंस कजे त तव्हां मोटी अचो, वरी तव्हां ॿीहर हिंदू थियो। ऐं पोइ जॾहिं अंग्रेज़ वेंदो हलियो हिंदू राज हिते थींदो त तव्हां को हिसाब किताब न वठिबो, तव्हांखे असां मारींदासीं वारींदासीं कोन। बाक़ी जेकॾहिं तव्हां नथा थियो पोइ तव्हां ॼाणो। जेकॾहिं अंग्रेज़ वियो ऐं हिंदू राज असांखे मिलियो त पोइ तव्हांजो हिसाब किताब वठिबो, तव्हांखे असां अपॉर्चुनिटी ॾियूं था। दिस वॉज बिटवीन 1928, 29, 30, ये 3 साल है। इहो ई दौर आहे। इन 3 सालनि में इहो हलियो। मुस्लमान ऑल इंडिया मुस्लिम लीग वाइब्रेंट थी चुकी हुई। सिधो वञी अंग्रेज़नि दर खोड़ कयो कि ज़ुल्म आहे, ज़ोरीअ मुस्लमाननि खे हिंदू था कनि पिया। या इलाही किताबनि में असांजी इहा ॻाल्हि इन तरीक़े सां आई आहे त हिंदुस्तान में हिकिड़ी मूवमेंट हली त ज़ोरीअ मुस्लमाननि खे हिंदू कजे।
मुस्लमान खे हिंदू कजे, पर एक्चुअली उनजी बैकग्राउंड इहो आहे त जेके उते सेटल्ड मुस्लमान असली जेके हमलावरनि सां गॾु आया, जीअं पठान आया, उन्हनि जो अञा ताईं हिंदुस्तान में हिन वक़्तु बि इहे शाहरुख खान वारा, ॿिया टिया जेके दिलीप कुमार वारा, इन्हनि जा ॿिया माइट उते सभु पठान आहे उते, पर राज कपूर इहे त हितां पिशावर में विया, बाक़ी उते जैन था जीअं हो अमजद ख़ान हुयो, जंहिंजो पुटु ॾाढो मशहूरु थियो, गब्बर ख़ान थी, पाण अमजद ख़ान गब्बर ख़ान थियो, इहे उन्हनि जा वॾा उते बिज़नेस आहिनि, सभु कुझु आहिनि, वेल सेटल दे आर पठान, उन्हनि खे कंहिं टच कोन कयो। इहा सॼी कार्रवाई, इहा सॼी मूवमेंट जेका हुई सा अनटचेबल्स जेके तमामु लखनि जे तइदाद में मुस्लमान थी विया हुआ, टचेबल्स हमेशह थींदा आहिनि, अञा बि थियनि था, क्रिश्चन था थियनि, त हाणे क्रिश्चन्स खे बायूं था ॾियनि हिंदू, उन्हनि जे वेन्स खे, उन्हनि खे साड़ियुनि था, त उन वक़्तु बि हुयो, उन खे मुस्लमाननि इहो रंग ॾिनो, बाबा ॾिसो इतो दिस वॉज द बिगिनिंग ऑफ अ टू नेशन थियरी, हिकदमि उन्हनि खे मिली वियो, सर ॾिसो वी कांट लिव टुगेदर। उहो सेकेंड वर्ल्ड वार जेका वरी हिननि खटी पर चेल भॼी पियनि, ऐं पोइ पक थी त हाणे ना दे आर नो मोर हियर, त इनखे कैश कयो ऑल इंडिया मुस्लिम लीग। उहो पता ईअं कीअं था वञो, असांखे पंहिंजो हिसो विसो ॾेई वञो, ईअं कयो। ऐं हाणे इन में हिकिड़ी ॾाढी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, 1930 में हेॾां पाकिस्तान मूवमेंट शुरू थी आहे, टू नेशन थ्योरी शुरू थी आहे, ऐं 1930 में क़ाइद-ए-आज़म जिन्ना हिंदुस्तान छॾे वञी थो लंडन में रहे ऐं उते वकालत वञी थो शुरू करे। पोइ वरी 1935 में हितां मां पोइ मञनि था मुस्लमान लीडरनि वठी था अचनि, इन ते बि तव्हांजो कमेंट ज़रूरी आहे। त इन जो ईअं आहे त हुन वक़्त ताईं क़ाइद-ए-आज़म जी ड्यूअल मेंबरशिप हुई, ही वॉज अ मेंबर ऑफ कांग्रेस एंड एज वेल एज हुन मेंबरशिप वरिती मुस्लिम लीग जी, ॿिन्ही में हूंदो हो। 1930 जो ई ज़मानो आहे, इलाहाबाद में ऑल इंडिया मुस्लिम लीग जो इजलास थियो, क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना वॉज देयर, ऐं मौलाना शौकत अली तकरीर पई कई। उन तकरीर में का अहिड़ी का पॉइंट हुई जंहिंजे बारे में मोहम्मद अली जिन्ना हथ मथे कयो ऐं उथी बीठो थी, मूंखे इन जे बारे में तोसां ॻाल्हाइणो आहे। ही वॉज रिब्यूक्ड बाय मौलाना शौकत अली and his brother Muhammad Ali, they were both sitting together. उन रिव्यूज़ कयो, उहो जेको हिस्ट्री में लिखे थो त हुन चयोसि त अखर इंग्लिश में छो जो लिखियलु आहे, हुन चयो त उर्दू में हूंदुसि हुन वक़्तु, sit down Jinnah, you have no right to talk on behalf of the Muslims of India. क़ाइद-ए-आज़म खे ॾाढो ॾुख थियो, he left India, हलियो जो वियो त ही वॉज अ सोल एडवोकेट फॉर पाकिस्तान, छोजो हिन मुस्लिम लीग में कंहिं में खड़ु तेल हुयो ई कोन्हे, हिकु माण्हू हिननि में अहिड़ो लाइक़ु कोन हो जेको अंग्रेज़नि सां अक्रॉस द टेबल वेही आर्गूमेंट्स करे ॻाल्हाए ऐं उनखे कन्विंस करे सघे, छोजो पाकिस्तान मूवमेंट जेका सॼी आहे आर्गूमेंटेटिव आहे, अक्रॉस द टेबल आहे, छोजो मुस्लिम लीग जी सॼी हिस्ट्री ॾाढी सुठी हिस्ट्री हाणे ताज़ी हिननि वरी रिवाइज़ करे छपाई आहे इन ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस, सॼी हुनजी तारीख़ आहे ॾाढी सुठी, किथे बि नो वेयर हुनजी सॼी हिस्ट्री में 40 सालनि जी हिस्ट्री जेका आहे हुनजी। को जलसो करणु अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु, जुलूस कढणु, कन्फ्रंट करणु हुनजे आर्म फोर्सिस खे या पुलिस खे रस्तनि ते निकिरी, किथे रस्ता रोक करणु, धरना हणणु, टायर साड़णु, इमलाक टोड़णु, जीअं हिंदू कंदा हुया अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु। उहो देवर एट वार अगेंस्ट दी ब्रिटिश, घिटीअ में झेड़ो हुननि जो, जंगियूं हलंदियूं हुयूं, बम हलंदा हुआ, सभु कुझु थींदो हो, जंहिंमें सुभाष चंद्र बोस जहिड़ा माण्हू पैदा थिया, जंहिंमें भगत सिंह जहिड़ा माण्हू पैदा थिया, चंद्रशेखर जहिड़ा माण्हू पैदा थिया उन्हनि में। उन्हनि पंहिंजो विड़ी ताक़त जे ज़ोर ते अंग्रेज़नि खे दॿायो, हेॾो अक्रॉस द टेबल कन्विंसिंगली उन्हनि सां। He was only Muhammad Ali Jinnah. He was only Muhammad Ali Jinnah, no one else. इहो बि तारीख़ में कढी ॾिसो,
कंहिं वक़्तु मां ॾाढो केयरफुली बि चवंदो आहियां, ओपनली मां चवंदो आहियां त इट्स पाकिस्तान इज़ अ वन मैन अचीवमेंट। मोहम्मद अली जिन्ना माइनस पाकिस्तान, देयर इज़ नो पाकिस्तान। उन ते वरी हिकिड़ो ॾाढो इम्पोर्टेंट आहे, ख़ैर जेको कुर्बानीनि जूं इहो ॻाल्हियूं करे, देयर वॉज नो सच थिंग एज़ कुर्बानी। कहिड़ी कुर्बानी त थी कान्हे पाकिस्तान में, हिकिड़े माण्हू जो रत कोन वियो आहे सॼे 1940 फसाद थिया। सिंपल ॻाल्हि था कयूं, इहो त हिकिड़ो दफ़ो मूं पंहिंजे लेक्चर में भी अल्ताफ़ सां ॻाल्हायो, मां चयो भाई आप उधर बैठे हुए हैं लंदन में और आपके घर से ज़्यादा दूर नहीं है ब्रिटिश लाइब्रेरी, और जितनी ब्रिटिश लाइब्रेरी ऑलमोस्ट इतना ही उसका एक हिस्सा है, उसको इंडिया लाइब्रेरी कहते हैं। इतना हिस्सा इंडिया लाइब्रेरी इसलिए कि उसमें पूरा इंडिया की सदियों पुरानी हिस्ट्री जो है पूरी वो भरी हुई है उसके अंदर। एक डॉक्यूमेंट, एक फाइल निकाल के दिखाएं जिसमें अंग्रेज़ ने ये कहा हो कि जब तक हिंदुस्तान के 10,000 मुसलमान अपनी गर्दन नहीं कटाएंगे, हम आपको पाकिस्तान के लिए ज़मीन का एक टुकड़ा नहीं देंगे। है कहीं पे? भाई ये तो फसादात हुए थे, इसलिए फसादात हुए। एक सिंपल बात है, आप मकान बनाते हो, साथ में दूसरा आदमी मकान बना रहा है, उसकी 4 इंच ज़मीन आपने ले ली या आपकी ज़मीन उसने 4 इंच ले ली, तो उस 4 इंच की ज़मीन के ऊपर खून रेजियाँ होती हैं, अदालतों में कत्ल होते हैं। एग्रीकल्चर लैंड पे तो कबायली झगड़े होते हैं, कबायली जंगें चलती हैं। आपने एक मुल्क, हम मुसलमानों का मुल्क नहीं था, वी केम फ्रॉम पता नहीं कहाँ से हम आए, वी टुक अवे 1/5 ऑफ इंडिया, और आप कहते हैं कि वो बड़े खुश हो के उन्होंने हमें गुलदस्ते दिए होंगे, फूल दिए होंगे, भाई बहुत अच्छा है, हम इतने बरस साथ रहे, अब हमसे आप अलग हो रहे हो, आप अपनी ज़मीन भी, हमारा हिस्सा भी ले लो, ये फूल भी ले लो। दिस कांट हैपन, दिस हैज नेवर हैपेंड एनीवेयर। फसादात होने थे। ये कहना उस वक्त के जो लीडरान अपनी जान छुड़ाते हैं कि वी नेवर थॉट दैट पाकिस्तान वुड बी लाइक दिस, कि उसमें इतना खून बहेगा। आपको पता होना चाहिए था, यू आर पॉलिटिकल लीडर, यू मस्ट नो द रिपरकशंस, कि आप दूसरे मुल्कों का 1/5 ऑफ ले रहे हो। यहाँ तो हमारी 500-600 साल की हिस्ट्री है, स्पेन में 750 साल हमने हुकूमत की, वहाँ क्यों नहीं उन्होंने डिमांड किया सेपरेट होमलैंड फॉर द मुस्लिम्स ऑफ स्पेन? डिमांड करते ना, 750 साल हुकूमत की थी। फर्डिनेंड को रात को किसी ने आके बताया कि मुसलमान भाग रहे हैं रात के अंधेरे में, फौज भेजे उनके पीछे उनको कत्ल करने के लिए। फर्डिनेंड ने कहा कि नो, रात के स्पेन जो बचाओ, यस, उसने कहा कि नहीं, लेट देम रन अवे सेफली, हाँ उनको जाने दो। फर्डिनेंड ने ये कहा, उनसे क्यों नहीं मांगा 1/5 ऑफ इंडिया और 1/5 ऑफ स्पेन? ये पूरी हिस्ट्री को सामने रख के बात करें। हो गया है, अब हो गया है, व्हाट हैज बीन डन, इट कांट बी अनडन, उसको नहीं कर सकते। अच्छा, खैर 35 में कायदे जिन्ना साहब वापस आ जाते हैं। हाँ, उसमें आपके सर अब्दुल्ला हारून, लियाकत अली, राना लियाकत अली, और ये उसको मनाने के लिए गए, और अल्लामा इकबाल भी। हाँ नहीं, इकबाल वाज नॉट। अच्छा, वहाँ गए हैं, और अकॉर्डिंग टू वो हिस्टोरियन जो है हेक्टर बोलीथो, जिसने जिना, बहुत इट्स अ वेरी गुड पर्सनल अकाउंट, उसमें वो लिखता है कि आई एम रिपीटिंग इट बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ द रिटन हिस्ट्री। बिल्कुल ठीक। तो उसको मनाने के लिए लोग गए, तो उसमें खाना खा रहे थे, खाने की टेबल पे बैठे हुए थे, तो बाय दैट टाइम उसकी बीवी की डेथ हो गई थी, जिना की। तो उसमें से किसी ने उसको कहा कि जिना, यू आर स्टिल यंग, यू कैन गेट मैरिड, व्हाई डोंट यू गेट मैरिड अगेन? तो समझा कि ही लुक्ड एट राना लियाकत अली फॉर सम टाइम एंड सेड, इफ आई कम अक्रॉस अ वुमन लाइक हर, आई वुड मैरी। अच्छा, हेक्टर बोलीथो। हाँ, हिकिड़ो वठूं वक़्फ़ो? यस सर। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो वक़्फ़ो ऐं मिलूं था हिकिड़े रिसर्च खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे ॿिए हिसे जो रिसर्च खां पोइ अचो त ॻाल्हाईंदा साईं सां। जी साईं। साईं, हाणे तव्हां मूंखे यू एजुकेट मी, सिंध में एॾा सैयद किथां आया? वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन, वेरी इंपॉर्टेंट। सैयद का साईं, एॾा सैयद आहिनि जो
हर वज़ीर आला पाकिस्तान खां पोइ ज़रीगढ़ सईद थियो हिकिड़े जतोई खां सवाइ। हा, जतोई खां सवाइ ऐं मुमताज़ भुट्टे खां सवाइ, हा, मुमताज़ खान। ॿिनि खां सवाइ ऐं ॼाम सादिक अली खां सवाइ, हा, टे मां तारीख़। साईं ॻाल्हि इहा आहे त इहो वॾो सुवालु आहे। मां जेकॾहिं मूंखां पुछंदो तव्हां सुवाल जो पुछो आहे त ॿुधायां तव्हांखे, छा आहे त सिंध में माण्हू बुनियादी तौर ते फंडामेंटलिस्ट आहिनि, ग़रीब आहिनि, मज़हब जे करे सैयद माना हुज़ूर जी जो औलाद, हज़रत अली जो औलाद, हाणे उनजे लाइ इज़त बि उन्हनि खे तमामु घणी, तंहिंजे करे हिकिड़ा त सैयद जेन्युइन आहिनि, हिकिड़ा सैयद पोइ थी पिया, छो त माण्हू मेहूं बि ॾेई वञनि, माण्हू सभु कुझु ॾेई वञनि, सैयद बादशाह आहे। इहा वॾी ट्रेजेडी आहे सिंध सां। जेन्युइन सैयद ज़रूरु आहिनि पर उहे एतिरे तइदाद में न आहिनि जेतिरो सिंध में सैयद जो अॼु तइदाद ॿुधाए पियो वञे। एतिरा सैयद मूंखे मां कुझु माण्हुनि खे सुञाणा जिन माण्हुनि जी ज़ात का ॿी हुई ऐं वरी हुननि जी ज़ात ॿी थी वई। सैयद थी आहे केतिरा अहिड़ा माण्हू, पर हू अदरवाइज़ बि पहिरियों ज़रदारी हुया, पोइ भुटा थी विया। न पर हिकिड़ो दोस्त तव्हांखे ॿी ॻाल्हि थो ॿुधाए। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो, मेमण सॾाईंदो, त मूं पतो कयो त हिन जो पीउ बि शेख, माउ बि शेख, पीउ मेमण कीअं थियो। हू मुंहिंजो दोस्त हो, डॉक्टर हुयो, PhD हुयो, सुठो पढ़ियलु लिखियलु माण्हू हो। मूं चयोमांसि त इहो कीअं आहे? चयईं ॻाल्हि इहा आहे त मां नंढे हूंदे त वियुसि नाने ॾे, नानो हो मेमण, हुन मुंहिंजो नालो बि लिखाए छॾियो मेमण। सो ईअं सैयद जेके आहिनि हर ज़ात में ईअं थियो आहे। हाणे इहा वॾी ट्रेजेडी आहे, वॾी ट्रेजेडी आहे जो सिंध जे माण्हू खे, असां में जेको तव्हां अॻारो ॻाल्हि कई हेट्रोजेनिटी आहे, साईं हिकिड़े त आहिनि बरोच, उहे त चवनि था असां आहियूं बरोच माना त लठ बाठो, हिकिड़ा आहिनि सैयद, उहे चवनि था असां आहियूं औलाद उन्हनि जो असांखे ॾियो, असांखां वठो न। रहियो वञी बाक़ी सिंध में समाट या नान सैयद नान बरोच, उहो वीचारो पियो रोज़ु कुसजे, रोज़ु कुर्बान पियो थिए। पर हिकिड़ी इहो वरी असां प्रोग्राम जे आख़िर वारे पार्ट में ज़रूरु इहो ॻाल्हाईंदासीं। हाणे जीअं अचो त क़ाइद मोहम्मद जिनाब अची वियो, 1936 में थी वई, सिंध खे बॉम्बे खां जुदा कयो वियो, पर इन ॾाढो ग़लति कयो वियो इहो। आई वुड ऑलवेज रिपीट। हाणे अचो त भई ॾाढो नुक़सानु थियो। 1940 जो करारदाद थो थिए पास। हाणे 1940 जो करारदाद अञा ताईं लाहौर में लॻो पियो आहे, उन में सूबा न आहिनि, स्टेट्स आहिनि। इन खां थोरी ॿी रेलिवेंट पॉइंट आहे जेका इम्पॉर्टेंट आहे, अल्लाह बख्श सुमरो वज़ीर आला सिंध जो, कांग्रेस जो वज़ीर आला हो। क़ाइद मोहम्मद जिनाह हिते आयो ऐं अची उन सां मिलियो, न उनखे चई मां तोसां मिलण थो चाहियां। अल्लाह बख्श सुमरो साहिबु चयसि त न, तव्हां वॾा लीडर आहियो मुस्लिम लीग जा, मां तव्हां सां मिलण थो चाहियां। अल्लाह बख्श सुमरो साहिबु क़ाइद मोहम्मद जिनाह खे चयो त तव्हां पाकिस्तान छो था वठो, छो था अलॻि थियो? त क़ाइद मोहम्मद जिनाह चयो छो? अल्लाह बख्श सुमरे शहीद चयो त साईं 11 सूबा आहिनि या स्टेट्स आहिनि, 5 में तव्हांजी हुकूमत आहे, तव्हां छो था वठो? हिन सां रेलिवेंट वरी ॿी पॉइंट आहे, कैबिनेट मिशन प्लान में अंग्रेज़नि इहो बि चयो त बाबा 3 रियासतूं था ठाहियूं, कन्फेडरेशन था कयूं। हिकिड़ो मौजूदा पाकिस्तान जेको हींअर आहे 4 सूबा, बंगाल ऐं आसाम, ऐं 3 रेस्ट ऑफ इंडिया। उन ते बि एग्री न कयो वियो। हाणे हिन खे तव्हां यू नो मोर देन मी, इन खे कीअं इन ते जेके पेपर्स अवेलेबल आहिनि अलामा इक़बाल जा, उन्हनि में इक़बाल हिननि खे बार बार चयो आहे, सम्झायो अथऊं त हिंदुस्तान खां सेपरेट थियण जी कोशिशि न कयो, सेपरेट होमलैंड ठाहिण जो न सोचो। जिते जिते तव्हांजा स्ट्रॉन्ग पॉइंट्स आहिनि, मुस्लमान वधीक आहिनि, क्लेम कयो त उहो सूबो कयो वञे। यू फाइट फॉर दी सूबा, उनखे सूबो कयो। इन जो नतीजो इहो निकिरंदो जो लोकसभा जेका असेंबली आहे जी, रिप्रेज़ेंटेशन तव्हांजी उते वधी वधी इहा त वीनरी ॻाल्हि तमामु तीअं तव्हांजी रिपोर्ट वधंदी ऐं को बईद कोन्हे त 40-60 जे रेशो ते उन ॻाल्हि बि आहे। 40-60 जो 11 रियासतूं हुयूं जंहिंमें 5 ते पाकि मुसलमाननि जी हुकूमत ई त 40 खां मथे थी वियो न साईं, ये त 45-55 थी न आख़िर ताईं किथे बि चवनि था न अलॻि सोचा था, ख़्वाब देखा था। न न न न भई हुन चयो त लेटर्स आहिनि बाक़ाइदे मुस्लिम लीग लिखियल त तव्हां
सेपरेट मुल्क जी उन्हनि में चकर में न पओ, तव्हांजा जिते जिते स्ट्रॉन्ग होल्ड्स आहिनि मुस्लमाननि जा उन्हनि खे सूबो कयो। ईअं त कनि आहे त यूपी CP इन क़िस्म जा ॿिया इलाही हिसा आहिनि जिते 4-4 करोड़ मुस्लमान रहंदा। जंहिं महिल पाकिस्तान करायो त सिंध में करोड़ बि माण्हू कोन हुआ, त 4 करोड़नि वारे उन हिसनि में हेॾे माण्हू पिया आया। मेजॉरिटी माइनॉरिटी ॾे पिया आई। सही आहे, सही आहे। त न मञूं। पर तव्हां जेका शुरू में गुज़िरियल प्रोग्राम में चयो त इन सां सॼो जोग्राफी ऐं सॼो लिंग्विस्टिक सॼो मामिलो गड़बड़ थी वियो, त गड़बड़ थी वियो न। ॾिसो अॼु बि MKM ठहियलु आहे सिंध में, मुहाजिर क़ौमी। हाणे बाबा 3 जनरेशन आहे, मुहाजिर किथां आहिनि? सिंध धरतीअ जो ॼावा आहे न। जीअं तव्हां अल्ताफ़ भाई जी ॻाल्हि कई त मूं अल्ताफ़ भाई लंडन में वियुसि त महिरबानी करे पाण सॼो हुई। सो मां जो मिलियो सांस त अल्ताफ़ भाई घणियूं ॻाल्हियूं कयूं त सिंध खे हीअं कयूं, पोइ सिंध खे हीअं कंदासीं, पोइ हीअं कंदासीं। कुझु ॻाल्हियूं करण जहिड़ियूं न आहिनि, इशारनि में ई खोड़ आहिनि। मूं चयोमांसि ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि कई आहे तव्हां। हुनखे ख़बर पई त उहो पुराणो मां शागिर्दु लीडर हुउसि या छा हुउसि। मुंहिंजो पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेकॾहिं सिंध खे असांखे जेको बि करिणो आहे, बुनियादी ॻाल्हि आहे त तव्हां सिंधी त थियो। जीअं असां सिंधी आहियूं, मुंहिंजो हीअं कीअं थींदो? अंग्रेज़ हुजो उहो तव्हांखे अंग्रेज़ी ॿोली न अचे, सिंधी आहियो त तव्हां सिंधी ॿोली त सिखो, सिंधी ॿोली त ॻाल्हायो। ऐं मुंहिंजो इहो बि चयोमांसि, मुंहिंजो त सिंध में वॾो ख़ाल आहे, मिडिल क्लास जी पार्टी कान्हे, या वॾेर आहिनि या पीर आहिनि। तव्हांखे वॾी मोट मिलंदी सिंध, अंदरूने सिंध मां बि, जेको फैक्ट बि आहे। जेको मिडिल क्लास सिंध में आहे उहो वीचारो परेशान आहे। यस। सो अल्ताफ़ भाई को ॻाल्हि सम्झ में कान आई शायदि इन जे करे, त या त ॿ ॻाल्हियूं आहिनि, या त उहो पाण खे इहा कैपेबिलिटी न पियो सम्झे, या वरी सम्झे पियो त इन में फ्यूचर संदसि न आहे। पर इन में मुंहिंजे नज़र में जेकॾहिं उहो सिंधी हिकिड़ी यकमुश्ता सिंधी जी होमोजेनिटी हुजे सिंध में, त अॼु सिंधी माण्हू मिडिल क्लास मथे निकिरी अचे। शहरनि वारो जेको शहरनि में रहे थो, सिंधी ॻाल्हाइण वारो परे MKM खां इन करे थो भॼे जो हुनजी ॿोली कोन थो ॻाल्हाए। पाण सिंधियुनि जो कहिड़ो हाल आहे? पंहिंजो त हाल सिंधीअ जे बारे में। हिकिड़े ॾींहुं दोस्त मुंहिंजो डॉक्टर इमदाद बलोच गॾु असां मैट्रिक कई। जेको कननि वारो हा कन त असांखे बि आहिनि, ENT स्पेशलिस्ट। हा, हुनखे बि कन, असांखे बि कन। हिकिड़ी ॾींहुं आयो मूं वटि, हाणे जी वेझड़ाई जी ॻाल्हि आहे। चई त यार मूं ॿुधो आहे त NJB स्कूल, छो जो असां उतो ई पास कई मैट्रिक, मूं ॿुधो आहे त उते मैट्रिक में 9 छोकिरा आहिनि। यार फॉर गॉड सेक ईअं कीअं हूंदो? की पोइ हीअं आहे त सुभाणे मां अचां, पाण ॿई हलूं, हली ॾिसूं त वाक़ई ईअं आहे। ऐं ॿिए ॾींहुं वियासीं, वाक़ई ओ माय गॉड, 10-15 टीचर हुजनि, 9 छोकिरा हुजनि। हेड मास्टर खां पुछियो, चई माण्हू दाख़िली कोन था कराइनि, सिंधी बेशुमार छोकिरा दाख़िल अथव उर्दू सेक्शन में, सभु सिंधी घराणनि जा छोकिरा उर्दू सेक्शन पढ़नि था वेठा। वाह वाह, छा था चई सघो? हा हा, हाणे हिन ते असां न MKM खे ब्लेम था करे सघो, कंहिंखे बि न पंजाबीअ खे, न पठाण खे। न इन पॉइंट ते हिकिड़ी वक़फ़ो वठूं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी रिसेस नंढड़ी, ऐं मिलूं था रिसेस खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। साईं खां पोइ साईं जूं मिठियूं प्यारियूं ऐं तारीख़ी ॻाल्हियूं तव्हांजे ॾाढो। जी साईं, जी साईं। कड़ी मिलायो। हा, बदकिस्मती आहे, वॾी बदकिस्मती आहे त असांजा सिंध जा माण्हू सिंधी उहे पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ाइण में आर था महसूसु कनि, ऐब था महसूसु कनि, उनखे सिंधी नथा पढ़ाइनि। पर इन खां वधीक डैमेजिंग इहो आहे त ॿाहिराणी में तव्हां वञो त स्कूल तबाह बर्बाद आहिनि, को उस्तादु कोन्हे जेको पढ़ाए सघे। सभु ख़ासि तौर ते 84 खां पोइ, उनखे बि 30-31 साल थिया आहिनि। जनरल ज़िया-उल-हक़ जेका कोटा सिस्टम, ऐं गौस अली शाह साहब वज़ीर आला कोटा सिस्टम इंट्रोड्यूस कयो। उस्तादनि जूं भर्तियूं मेरिट जे बजाए कोटा बि MPAs MNAs ऐं वर्कर्स जेके कोटा मिलंदी, उहो सिलसिलो अॼु ताईं जारी ऐं सारी आहे। पोइ त वरी पैसनि ते हलियो मामिलो, ॾोकड़ ॾियो ऐं मास्तरी वठो। उहो वीचारो ग़रीब माण्हू 1 लाख 2 लाख केतिरनि जा त ज़ाया थी विया। हिकिड़े दफ़े हिकिड़ो हुयो एजुकेशन जो मिनिस्टर असांजो पठाण, जेको कराची मां MPA बि थींदो आहे, वॾनि मुछनि वारो, इरफान मरवत। साईं इहो हुजे सो इन पंहिंजा चवनि था माण्हू त असांखे फलाणे सैयद चए थो पैसा जो मिनिस्टर नौकिरी वठो। सो
टंडो मोहम्मद ख़ान जेको सैयद हो उन माण्हुनि खे चयो माण्हू साईं ग़रीब पंहिंजो को मेंह विकिणी कंहिं छा विकिणियो वठी ₹1 ॿ लख ॾेई आया बाबा ऑर्डर अची खणिजो हणिजो सही त महीने 2-3 खां पोइ सही उहो मिनिस्टर वियो मटिजी माण्हू वञनि तो तव्हां लठनि वारा विहारे छॾिया सैयद साहिबु लठियूं वञी माण्हुनि खे बजाए छॾनि उहे पैसा हड़प उन खां पोइ हाणे बि माण्हू छो त अॼु जी ॿाहिराड़ी जी रियलिटी आहे त हाणे बि माण्हू पैसा खयो वतन ऐं उस्ताद लाइ मूं पुछियो छो था इहे कयो चयोसीं ॻाल्हि ॿुधो 25-30-40 हज़ार पघार आहे महीने जी मूं जे 10 महीननि जी पघार ॾेई छॾी त छा थो फ़र्क़ु पए इहा सोच आहे ॿाहिराणे में हुनखे पढ़ाइणु कोन थो अचे मैट्रिक या इंटर जो सर्टिफिकेट कूड़ो आर्टिफिशियल पुछा कान्हे वेरिफिकेशन कान्हे हाणे ताज़ो हिकिड़ो किसो थो ॿुधायांव त हीअ जेके सूबाई मुहतसिब आला आहिनि इन्हनि जो रीजनल डायरेक्टर मीरपुर ख़ासि में आहे उन हिकिड़ो केस आयो 51 GST टीचर भर्ती थिया 51 भर्ती थिया कंहिं शिकायत कई त हिननि उन न्यू डिग्रियूं या सर्टिफिकेट वेरिफिकेशन जे लाइ मोकिलिया त उहो मूं वटि डॉक्यूमेंट बि आहे 47 जा फेक सर्टिफिकेट हुया आउट ऑफ 51 47 जा फेक सर्टिफिकेट हुया साईं जेकॾहिं इहो हाल आहे त पोइ त वाकई सिंध कीअं जीअंदी हाणे फेक वारी जेसिताईं ॻाल्हि आहे इहा त तव्हांजा MNA MPS उन्हनि खे जॾहिं फेक डिग्री फेक डिग्री उन्हनि बि पेश कयूं जेकॾहिं तव्हांजा लेजिस्लेटर जेकॾहिं फेक डिग्रियुनि ते वञनि था त टीचर वीचारो मामूली हिकिड़ो माण्हू आहे उहो जेकॾहिं हीअं करे थो देयर इज़ नो कंपेरिज़न बिटवीन द टू मूंखे इरफान मरवत जी त ख़बर कोन्हे पर असांजा उहे मिनिस्टर जेके कंहिं वक़्त में असीं ॾाढा जीए सिंध क़ौम परस्त मरवेसूं सिंध न ॾेसूं त फलाणा करेसूं इहे धूड़ पएसूं मोह काला करेसूं उन्हनि जे बारे में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं मशहूरु अथव ऐं उन्हनि जो हिकिड़ो सबूत हाणे अथव जो हिकिड़ा 12,000-1500 टीचर्स उन्हनि खे ईअं ई पैसा वठी भर्ती कयूं जायूं हुयूं कोन पैसा वठी कयूं पघारूं उन्हनि खे कोन मिलियूं ऐं वञा ताईं धिका था खाईंदा वतनि हाणे जी ॻाल्हि आहे मौजूदा दौर जी ऐं जेसि ताईं स्कूलनि वारी ॻाल्हि आहे इहा कोटा वारी ॻाल्हि कोटा फ़क़ति टीचरनि जी हिननि खे न मिली हिकिड़ो ॿियो वॾो फ्रॉड थियो जेको ढकियल अथव अञा ताईं ढकियल हीअं आहे जो अखियुनि सां तव्हां ॾिसो था को खोले नथो हुनखे कैन यू इमेजिन कंहिं बि एजुकेशनिस्ट खे मुंहिंजो यूनिवर्सिटी सां तालुक़ु रहियो आई एम एजुकेशनिस्ट इन करे मां उहा ॻाल्हि थो कयां अहिड़ो क्लास अहिड़ो स्कूल अहिड़ो एजुकेशनल इंस्टीट्यूशन जंहिंमें हिकिड़ो क्लास हुजे 5 दर्जनि जा शागिर्द वेठा हुजनि 1st to 5th जा हिकिड़ो टीचर हुजे उन्हनि खे पढ़ाइण लाइ दिस इज़ स्कूल अहिड़ो स्कूल को हूंदो आहे न एनीवेयर ऑन अर्थ ज़मीन जे कंहिं हिसे ते इन क़िस्म जो इहो दोखो सियासतदाननि एॾो कयो जो हिननि खे जेके डेवलपमेंट फंड्स था मिलनि न असांजे MNAs खे MPS खे इन्हनि खे उन फंड्स में त स्कूल बि ठारायो पोइ इहो 1 रूम स्कूल सिंध में हिकिड़ो मशरूम वांगुरु हिननि ठाराया उहे बेसिकली वरी पंहिंजे ओताकुनि लाइ इस्तेमालु या भांडनि लाइ इस्तेमालु था थियनि हाणे त लोकेशन उहे था ॿुधाइनि पर अवल त इन जी जेका नॉमनक्लेचर उनजो आहे जेका उनजो फेस टू फेस असां उनखे ॾिसूं था इट्स इज़ नॉट ए स्कूल यू कांट कॉल इट ए स्कूल जंहिंमें 5 दर्जनि जा शागिर्द वेठा हुजनि हिकिड़ो टीचर मञूं था उहो अचे थो टीचर पढ़ाईंदो छा कहिड़ी पढ़ाईंदो कहिड़ी टीचिंग मेथाडोलॉजी इस्तेमालु कंदो जो हिकु ई वक़्त में पहिरें दर्जे जो ॿारु ॿिए दर्जे जो 3 जो 4 जो 5 दर्जे जो ॿारु पढ़ी पवंदो कहिड़ी टीचिंग टेक्नोलॉजी आहे रूसो जी का थियरी हुजे जेका अॼुकल्ह 16 में हुई त हीअ थियरी ॾेई वियो हुजे लिकियल किथां हुनखे मिली हुजे त हिकु टीचर 5 क्लासनि खे हिकु वक़्तु हिकु ई रूम में वेही पढ़ाए सघे थो इहो दोखो कयूं काग़ज़ भरण लाइ त स्कूल एॾा ठहिया स्कूल इहे एतिरा आहिनि कोन हाणे ॻिची में पिया अथनि इहे स्कूल त इहे बंदि पिया आहिनि एक्चुअली इन्हनि खे स्कूल जो नालो ॾियण ई कोन घुरिजे छो जो इन क़िस्म जो स्कूल कॾहिं हूंदा ई कोन्हनि किथे बि दुनिया में इहो त सिंध आहे हिकिड़ी पंजाबी फिल्म वारो जेको हिन हिकिड़ी आई लुटदा माल हा सिंध आहे लुटदा माल हिनखे ॿियनि लुटियो पर जेको सिंधियुनि हिनखे लुटियो आहे न सिंधियुनि जेको जहिड़े नमूने हिनखे लुटियो आहे
कामोरे खां वठी इहो न रुगो सियासतदान, सियासत कामोरो कामोरो हिकिड़ी वॾी रहज़न क़िस्म जी शइ आहे। रहज़न अहिड़े नमूने हुन लुटियो आहे हुन कामोरनि। त सिंध खे त छा चवंदो आहे पंहिंजनि मां लॻी आहे, पंहिंजो शुरू खां मीरनि खे पंहिंजनि खां लॻी, सिंध खे पंहिंजनि खां लॻी। छो जो हाणे अचूं सैयदनि वारी ॻाल्हि रहिजी हुई। हिकु सुवालु, मञोसीं साईं सिंध में सैयद आहिनि, ठीकु आहे, मञोसीं। इहे सैयद दुनिया जे ॿिए कहिड़े मुल्क में आहिनि? इजिप्ट में मुंहुं कोन ॾिठा, इंडोनेशिया में मुंहुं कोन ॾिठा, मलेशिया में मुंहुं कोन ॾिठा। इहे मुस्लमान मुल्क आहिनि साईं। तुर्कीअ में कोन्हनि सैयद में, सऊदी अरब में केतिरा सैयद आहिनि? सऊदी अरब जी तव्हां इस्लाम आयो अथव, उते किथे? सऊदी अरब में, दुबई में केतिरा सैयद आहिनि? सिंध में काॾो आया साईं? अरे बाबा ॿुधो था न, किथे बि कोन अथव सैयद सॼी दुनिया में, रुगो सिंध में अथव। साईं हाणे अचूं था साॻे वरी 36 ऐं 1945 46 दौर में। हाणे साईं GM सैयद, छो त असांजे जेके सिंध जा सियासतदान हुआ, साईं जो वॾो किरदारु रहियो आहे पाकिस्तान ठाहिण में। त 42 में तक़रीर कंदे ग़ालिबन तक़रीर पई कयईं त उते ख़बर पई त क़ाइद जिनाह ते हमिलो थियो आहे। त साईं चवनि था त सेमी बेहोश थी वियो, अधु बेहोश थी वियो। उहो एॾो प्यारु हुयो पाकिस्तान लाइ। ऐं मोहम्मद अली जन किताब लिखनि था। वरी 45 46 में हाणे सिंध में 46 में इलेक्शन थी, सॼे हिंदुस्तान में थी, पर सिंध में वरी साईं GM सैयद जे करे इख़्तिलाफ़नि जे करे मुस्लिम लीग सां ॿी इलेक्शन थी डिसंबर में या नवंबर में, साॻे साल में। रुगो सिंध में थी, सॼे हिंदुस्तान में न, रुगो सिंध जे परगिणे में थी या सूबे में थी। अॼु उन खां पोइ साईं छॾे ॾिनी मुस्लिम लीग। हाणे इन में हिकिड़ो ॾाढो इम्पॉर्टेंट सुवालु आहे त गॾिजी हिकिड़ी कंपनी खोलिजे, पोइ जॾहिं मानी पची तयारु थिए त वरी मां अलॻि सां रुसी वेही रहां, त पोइ जेको विराइण वारा हूंदा आहिनि मर्ज़ी आहे कीअं विराइनि। इन ते या तव्हां सैयदनि खां डिॼी वेंदो ई कुझु सैयदनि खां त डिॼबो, सिंध जी नौजवाननि खां डिॼूं था। अच्छा सिंध जा नौजवान तारीख़ पढ़नि घटि था, ॿुधल ॻाल्हियुनि ते घणो। सुठो असांजी रिवायत आहे न, हदीसूं बि 300 सालनि खां पोइ लिखियूं हुयूं। हुनखे ॿुधाई, हुनखे ॿुधाई, हुनखे ॿुधाई 300 साल। हाणे उन्हनि ते असां छा था ॻाल्हाए सघूं? ऐं वरी पोइ उन्हनि हदीसुनि ते जहिड़ा था थियनि, जहिड़ा थिया, कट कंदे कंदे हेसि ताईं घटि थी वियूं आहिनि। ऐं अञा बि चवनि था त जेकॾहिं किथे कंहिंखे शक हुजे त उहो तव्हां करे सघो था उन ते कुझु, पर उहो उलमा कंदा। असां जहिड़ा माण्हू न, असां जहिड़ा कंदासीं त ब्लास्फेमी में फासंदासीं, ईअं न साईं। त इन करे असां उन ॻाल्हि खे छॾे था ॿुधल ॻाल्हि ते घटि एतबार कयो, पढ़ो। इहो साईं विथ ड्यू रेस्पेक्ट। इहा मूंखे ख़बर कोन्हे, इहा तव्हांजे हुनजी अलॻि थियण वारी मूंखे हिकिड़ी ॿी, उहा PhD जी थीसिस आहे डॉक्टर लाइक ज़रदारीअ जी, तहरीक पाकिस्तान में सिंध जो हिसो। बाबा इहो किताबु सिंधीअ में आहे, अंग्रेज़ी में ट्रांसलेट थियल आहे, उर्दूअ में बि शायदि इन जी ट्रांसलेशन अथव, तहरीक पाकिस्तान में सिंध जो हिसो। त इन करे जेको बि अखर हिते मां ॻाल्हाईंदुसि, उन तारीख़ मां ॻाल्हाईंदुसि, पंहिंजी तरफ़ूं न। त इन करे नाराज़ न थीजो हिकदमि। जंहिं महिल आर्गूमेंट ख़तमु थी वेंदियूं आहिनि त नाराज़गी थींदी आहे, बंदूक हलंदी आहे, गारियूं ॾिबियूं आहिनि। तंहिंजे करे गौर सां त इहो जेको अलॻि थियणु, मुस्लिम लीग खां अलॻि थियणु, साईं पाण अलॻि कोन थियो। लाइक ज़रदारीअ जी रिसर्च बाक़ाइदे उन में डॉक्यूमेंट्स हुन कोट कया आहिनि। मां इहा PhD थीसिस हुनजी आहे, हाणे जी कोन्हे, अॼु खां 30 साल अॻु जी आहे। तंहिंजे करे ऑथेंटिक आहे। 30 साल अॻु एॾो अंधेरे कोन हो जेको अंधेर हाणे आहे। उन में हो त साईं GM सैयद साहब हुया सिंध मुस्लिम लीग जा प्रेसिडेंट सिंध में। सिंध जो वज़ीर आला जेके उन वक़्तु प्रीमियर चवंदा हुआ, सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला, 6 माण्हुनि या 7 जी कैबिनेट ठहंदी। कैबिनेट में मुराद आहे वज़ीर हूंदा हुआ, ऐं उन्हनि खे अप्रूव कंदो हुयो वाइसराय हिंदुस्तान में। उन्हनि 7 माण्हुनि जा नाला लिखी सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला मोकिलिया दिल्लीअ वाइसराय खे। वाइसराय उनखे ओके करे वापसि करे छॾियो। महीने 2 खां पोइ साईं GM सैयद सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला ॾे वियो
ऐं हुनखे उन चई त बाबा हिकिड़ी नालो खणी वियुसि हिकिड़े माण्हू जो, मूंखे हींअर विसरे थो, पर उहो किताब में लिखियलु अथव उहो नालो इन थीसिस में खणी वियो त साईं हे जेको सैयद आहे उहो सैयद हुजे, हिन सैयद खे वज़ीर कराइणो आहे। हुन चयो साईं क़िबला अखियुनि ते असांजे, पर इहा ॻाल्हि जेकॾहिं तव्हां महीनो ॾेढ अॻु कयो हा, जंहिं महिल असां सभु असेंबली मेंबरनि पाण में मीटिंगूं पिए कयूं त कहिड़ा 7 नाला मोकिलियूं, त उन्हनि में तव्हां चओ त असां इहो विझी छॾियूं हा। ही पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हाणे जेके रखिया थी इहे माण्हू, उन्हनि मां हिकिड़े को इस्तीफ़ा ॾियार ऐं हिन माण्हू जो नालो लिखी ओॾे वासिराइस खे दिल्लीअ मोकिल। जी साईं अंग्रेज़ सां अहिड़ो कमु करणु ॾाढो ॾुखियो आहे। जो अंग्रेज़ खे मां लिखां त हिकिड़े माण्हू इस्तीफ़ा ॾिनी उन जे नाले ते, हे माण्हू हे रखो, इहो ॾुखियो मां नथो कयां। त साईं जीएम सईद कावड़जी वियो जी मां सिंध मुस्लिम लीग जो इंडिया मुस्लिम लीग जो सिंध जो प्रेसिडेंट आहियां ऐं तूं मूंखे इनकार थो करे, मां तोखे ॾिसी रहंदुसि। साईं खे वॾी हिकिड़ी ताक़त त हुई पंहिंजी, त असेंबली में वियो, फटाफट वोट ऑफ नो कॉन्फिडेंस, सर उहो सां ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह जी मिनिस्ट्री हूंदी, फ़क़ति वाहिद हिकिड़ी मुस्लिम लीग जी मिनिस्ट्री हुई सॼे हिंदुस्तान में उन वक़्तु, वाहिद अकेली से हूंदी, मोहम्मद अली जिन्ना। कावड़ लॻी ॾाढी इन ॻाल्हि ते, ऐं उहे मोहम्मद अली जिन्ना जा ओरिजिनल ख़त इन किताब में साईं शामिलु थियल आहिनि। इन किताब में शामिलु थियल अथव, का हवाई ॻाल्हि कोन्हे, का उहो छा चवंदा आहिनि सीना ब सीना न, वर्ड बाय वर्ड, पेज बाय पेज, स्टेंज़ा बाय स्टेंज़ा, हर शइ हुन में किताब में मौजूदु आहे। जिना तूं लिखी मोकिलेसि त मूंखे त हैरत आहे त तो इन क़िस्म जो कमु करण खां अॻु सोचियो छो न, त इन जा नतीजा कहिड़ा निकिरंदा। हिकिड़ी असांजी हुकूमत हुई मुस्लिम लीग जी सॼे हिंदुस्तान में, उहा बि तो असांजे हथनि मां कढी छॾी, छो जो उन खां पोइ उहा शिकारपुर में जेके कांग्रेसी असांजा सूरा बिरदर हुया उन्हनि खे ॾेई छॾी अंग्रेज़नि, त उहा तव्हां ठाहियो सिंधु हलायो। हाणे उन्हनि खे चई तो क़ाइद आज़म तो ख़त में लिखियसि त मुंहिंजी त दिलि चाहे थी त तोखे मां मुस्लिम लीग जी बुनियादी रुकनियत तां डिसमिस करे छॾियां, कढी छॾियां, पर छो जो पाण एॾनि सालनि खां गॾु आहियूं, तमामु के डिकेट्स गुज़री विया आहिनि गॾु आहियूं, तंहिंजे करे तुंहिंजी मां बुनियादी रुकनियत मुस्लिम लीग जी रखां थो, पर तूं यू आर नो मोर प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया मुस्लिम लीग सिंध, उनजो तूं प्रेसिडेंट नाहीं। इहा डिसीशन अथव उते लिखियलु आहे। उन खां पोइ साईं जीएम सईद चयो त मूंखे बुनियादी मेंबरशिप न घुरिजे, इन ते उन बुनियादी मेंबरशिप छॾी। इन ते पाण ॿिए प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। साईं प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, तव्हांजी वॾी महिरबानी सर। नाज़रीन, प्रोग्राम जो ॿियो हिसो अॼु ख़तमु थियो ऐं वरी मिलंदासीं इंशाअल्लाह 3 प्रोग्राम में। ख़ुदा हाफ़िज़।